वालेकुम बस यार मुख्य खबर कल पई पांजो यार दोस्त मानू हो मन रात जो 12 बजे मन चवंदो तो मुख्य जवाब कोन ॾींदो हाज़िर थी वेंदो बस नसीबी ॻाल्हि आहे ऐं मन रात जो 12-1 बजे मां चान मूंसां मन काफ़ी टाइम गुज़ारियो काफ़ी वक़्तु गुज़ारियो असां गॾु पोइ मन कंहिं शइ जी मूंखे मना कोन थींदी ॿुधे था बस और चही जाबियो माई गुजारे वई है माई गुज़ारे आई है माई गुज़ारे आई है